अॻूणे सूबाई वज़ीर सैयद ज़िया बादशाह रिज़वी जे मान में टंडोलिया ज़िले की नाले वारी सियासी समाजी शख्सियत नवाबज़ादे मीर मंसूर टालपुर पारां आजाणो ॾिनो वियो। आजाणे वारी तकरीब में टालपुर बिरादरी की नाले वारी सियासी समाजी शख्सियत हिज़ाइंस मीर ग़ुलाम अली ख़ान टालपुर, ज़िले कौंसल मेंबर सैयद भूरल शाह, पीपी ज़िला टंडोलिया के सीनियर नायब सदर मौला बख्श थेबो, ज़िला कौंसल मेंबर ख़ालिद थेबो, निज़ामानी बिरादरी के मोज़िज़ मलूक निज़ामानी, मीर सुहेल टालपुर, मीर फहाद टालपुर अहम शख्सियतन शिरकत कई। मुख्तसर आजियाणे में नवाबज़ादे मीर मंसूर टालपुर समूरल आयल मेहमान के सिंध जो रिवायती तोहफ़ो अजरक और लुंगियों पाराए आदरबा कयो। इन मौके ते नवाबज़ादे मीर मंसूर टालपुर मीडिया से ॻाल्हाईंदे चयो त काफ़ी वक़्तन का अॻूणे सूबाई वज़ीर से मुलाक़ातूं न थी हुई। अज टालपुर हाउस ते आया आहिनि जंहिं ते हिन मूंखे इज़त बख़्शी आहे। हिन चयो त अॻूणे सूबाई वज़ीर से इलाक़े की मजबूई सियासी सूरत हाल ऐं मसइलनि ते ॻाल्हि ॿोल पिणु थी आहे। हिन मूंखे यकीन ॾियारियो आहे त मीराबाद जे समूरनि नंढे वॾे इलाक़नि जे मसइलनि खे तरजीह बुनियादनि ते हल कराइण लाइ कोशिश कंदुसि। राजा साजिद ख़ानज़ादा, इबरत न्यूज़, टंडोवाला यार।